दादूमा बशीर पहुर जी रिपोर्ट मूजिब ड्रिपवाला थाने जी हद ॻोठ हाजी खान भरिसां सरदार आशिक ज़ऊं जी ज़मीन ते लॻल सोलर प्लेटूं नामालूम चोर लाहे विया। इतला मिलण ते ज़ऊं बिरादरी ऐं ॿियनि जोही वाही खां निकिरंदड़ रस्तनि ते नाकाबंदी करे हिकु ॻोठ मां 24 प्लेटूं हथ करे डाटसन समेत 2 चोर सोघा करे वरिता। चोरनि जी सुञाणप सत्तार ख़ासखेली ऐं मुमताज़ भंड जे नालनि सां थी आहे। आशिक ज़ऊं प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त अञा वधीक प्लेटूं ऐं ॿियो सामान गुम आहे जेको चोरनि जा साथी खणी विया आहिनि। हुन पुलिस जे अदम ताउन ते चयो त नाअहल पुलिस पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ऐं दादू वासिन खे अमन फराहम कयो वञे।